भानसदाबाद रिपोर्ट आशिक मंगल। भानसदाबाद शहर जी मेहरान कॉलोनी के रहवासिण इंदिरा ओड पारा मुड़स दिलशेर ओड जे ज़ुल्मन खिलाफ प्रेस क्लब भान आडो एहतजाज कंदे मीडिया के दाहींदे चयो त मुड़स दिलशेर ओड मुंह ते बिला जवाज़ वेशाणो तशद्दुद करे टेकम हणी सख्त ज़ख्मी कयो आहे। मुड़स जे वेशाणे तशद्दुद सबब हलण फिरण खां बेवस बणियल आहियां। तशद्दुद में मुझे बाह भञी पई आहे। उन इल्ज़ाम हयो त मुड़स घर में गुज़िरियल केतिरनि सालनि खां गैर औरतूं आणे ग़लत कम कंदो आहे, मना करण तां रोज़ानो तशद्दुद कंदो आहे। वहशी मुड़स खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे इंसाफ़ फराहम कयो वञे। उन वधीक चयो त मुड़स रोज़ानो क़त्ल ऐं मुंहं ते तेज़ाब हारण जूं धमकियूं पिण ॾींदो रहंदो आहे। मुड़स दिलशेर ओड मां जान खे ख़तरो आहे। उन रोईंदे चयो त सिंध जे वॾे वज़ीर जे ॻोठ जी आहियां। मूं मथां थियल ज़ुल्म जे नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे।